शेख रशीद जे बयान खे अपडेट कंदासीं। संदसि चवणु आहे त अमीरनि खे सब्सिडी ऐं ग़रीबनि मथां बार विधो पियो वञे। हालतूं ख़राब थी वयूं आहिनि। मौजूदा हुकूमत दहशतगर्दीअ खे बि रोके नथी सघे। महांगाईअ खे खुली छूट ॾिनी वई आहे। शेख रशीद जो चवणु आहे। शेख रशीद बयान जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त इलेक्शन में वधीक देर सां को वॾो हादसो थी सघे थो। अलाह खां पोइ रुगो अदलिया ई मुल्क खे बहरान मां कढी सघे थी। अॻूणे वफ़ाक़ी घरवसी शेख रशीद बयान जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त दिफ़ा वारो चए थो त मुल्क जो ॾीवालो निकिरी चुको आहे। ख़बर मां ॾियूं पिया अमीरनि खे सब्सिडी ऐं ग़रीबनि मथां बार विधो पियो वञे। हालतूं ख़राब थी वयूं आहिनि। शेख रशीद बयान जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त मौजूदा हुकूमत दहशतगर्दीअ खे रोके बि नथी सघे। महांगाईअ खे बि खुली छूट ॾिनी वई आहे। इलेक्शन में वधीक देर सां को वॾो हादसो थी सघे थो। अलाह खां पोइ रुगो अदलिया ई मुल्क खे बहरान मां कढी सघे थी। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद बयान जारी कयो आहे। ख़बर मां ॾियूं पिया अमीरनि खे सब्सिडी ऐं ग़रीबनि मथां बार विधो पियो वञे। हालतूं ख़राब थी वयूं आहिनि। शेख रशीद जो चवणु आहे।